केमिस्ट्री क्लास 10 बाप ॿियो सबक ॿियो तेज़ाब ऐं असास एसिड्स एंड बेसिस। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एसिड्स एंड बेसिस, तेज़ाब ऐं असास। टेस्ट बेस्ड सब्सटेंस। We use in our daily life a large number of substances such as common salt, sugar, vinegar, etc. Do these all have same taste? असां रोज़मर्रा ज़िंदगी में खोड़ सारियूं शयूं वापरायूं था। मिसाल तौरु आम लूणु, खंड, अंगूरी सिरको वग़ैरह। छा इन्हनि समूरियुनि शयुनि जो ज़ाइको साॻियो हूंदो आहे? बिल्कुलु बि न। खोड़ सारियूं शयूं असां जेकी टेस्ट कयूं था, खाऊं था, उन्हनि में मिठियूं आहिनि, खोड़ कोड़ियूं आहिनि, कुझु खटियूं आहिनि ऐं कुझु जूं टेस्टूं लूणियाठो, नमकीन वग़ैरह थियनि थियूं। Some of these have sour, they are acidic. कुझु शयूं खटियूं आहिनि, उहे तेज़ाबी थियनि थियूं। Some are bitter, they show basic characteristic. कुझु शयूं वरी कड़ियूं थियनि थियूं ऐं उहे असासी ख़ासियतुनि खे ज़ाहिर कनि थियूं। Others are salty ऐं कुझु नमकीन आहिनि, they are salts, उहे लूण आहिनि। Concept of acids and bases, तेज़ाबनि ऐं असासनि जो तसवुर। Acids and bases are recognized by their characteristic properties such as तेज़ाब ऐं असासनि जी सुञाणप उन्हनि जी अहम ख़ासियतुनि जे बुनियाद ते कई वेंदी आहे। मिसाल जे तौर ते acids have sour taste, for example unripe citrus fruits or lemon juice. तेज़ाब पंहिंजे ज़ाइके में खटा थियनि था। मिसाल जे तौर ते कचो खटो जेको फ्रूट थींदो आहे या वरी लीमे जी रस। जॾहिं त असास bases have bitter taste and feel slippery, for example soap is slippery in touch. असास पंहिंजे ज़ाइके में कड़ा थियनि था ऐं उहे हथनि खे तिरकणा महसूस थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते साबुण। नंबर ॿी ख़ासियत आहे एसिड्स टर्न ब्लू लिटमस पेपर इनटू रेड कलर। तेज़ाब जेके थियनि था उहे ब्लू लिटमस पेपर खे ॻाढ़े रंग में तब्दील करे छॾनि था। जेकॾहिं तव्हां कंहिं बि तेज़ाब खे खणो ऐं उन में तव्हां ब्लू लिटमस पेपर ॿोड़ियो त उहो ब्लू लिटमस पेपर पंहिंजो रंग बदिलाए ॻाढ़ो थी वेंदो। जॾहिं त असास वरी छा कंदा आहिनि, रेड लिटमस पेपर खे ब्लू करे छॾींदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां सोडियम हाइड्रोक्साइड खणो, उनखे पाणीअ में मिलायो ऐं उन ॻार में तव्हां रेड लिटमस पेपर अंदरि ॿोड़ियो त उहो रेड लिटमस पेपर ब्लू रंग जो थी वेंदो। नंबर टी ख़ासियत आहे एसिड्स आर कोरोसिव इन कंसंट्रेटेड फॉर्म। तेज़ाब जॾहिं घाटा थियनि था त उहे खल साड़ींदड़ हूंदा आहिनि ऐं तेज़ाबनि खां पोइ वरी असास they are non-corrosive except concentrated forms of sodium hydroxide and potassium hydroxide. असासनि में वरी घाटी सोडियम हाइड्रोक्साइड जी ॻार या पोटेशियम हाइड्रोक्साइड जी घाटी ॻार खां सवाइ ॿिया समूरा जेके असास थियनि था उहे नॉन कोरोसिव हूंदा आहिनि, यानी उहे खल साड़ींदड़ न आहिनि थींदा। मिसाल जे तौर ते तव्हां तेज़ाबनि जे मथां हिकिड़े ख़ासि क़िस्म जा निशान ॾिठा हूंदा, उहे तव्हांखे इहो इंडिकेट कंदा आहिनि त इन में पयल जेको सब्सटेंस आहे, जेको तेज़ाब आहे, उहो हाईली कोरोसिव लिक्विड आहे ऐं इन ई हाईली कोरोसिव लिक्विड मां हिकिड़े तेज़ाब जो नालो निकिरे थो HCl, यानी हाइड्रोक्लोरिक एसिड हाईली कोरोसिव थींदो आहे। साॻे ई तरीक़े सां जेकी असास थियनि था उन्हनि जे मथां पिणु सड़ंदड़ हथु ॾेखारियल हूंदो आहे, यानी सोडियम हाइड्रोक्साइड कोरोसिव थींदो आहे या पोटेशियम हाइड्रोक्साइड इंतहाई कोरोसिव थियनि था। नंबर चौथी ख़ासियत आहे एसिड जा जेके aqueous सॉल्यूशंस थियनि था से इलेक्ट्रिक करंट खे कंडक्ट कंदा आहिनि ऐं बेसिस जेके थियनि था उन्हनि जा पिणु aqueous सॉल्यूशंस जेके हूंदा आहिनि से बर्क पाश हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं कंहिं बि तेज़ाब खे पाणी में मिलाए
ऐं उन ई मंझां बिजलीअ जो करंट पास कराइण जी कोशिशि कयो त उन मां बिजलीअ जो करंट गुज़री वेंदो। हिकिड़े पासे असां खयो आहे मिसाल जे तौर ते इथनोल, ॿिए पासे असां खणूं था पोटेशियम क्लोराइड जेको पाणी में ॻरियल आहे, ऐं टे पासे असां खणूं था एसिटिक एसिड सॉल्यूशन। हाणे एसिटिक एसिड सॉल्यूशन जेको आहे उहो वीक एसिड आहे, इन जे करे उन मां बल्ब डिम ॿरे थो। पर जेकॾहिं हिन एसिटिक एसिड सॉल्यूशन जी जॻह ते असां कोई स्ट्रॉन्ग एसिड खणूं त उन मां बिजलीअ जो करंट फुल पास थींदो ऐं इहो बिजली जो जेको बल्ब आहे उहो तव्हांखे ब्राइट नज़र ईंदो, फुल ॿरंदो। ईअं ई लूण या असास पिणु जेके थियनि था उहे बि पंहिंजे पाण मां बिजलीअ खे गुज़ारींदा आहिनि। इन जे करे असां एसिड्स खे या बेसिस जे aqueous सॉल्यूशन्स खे बिजली पसराईंदड़ या बर्क पाश सॾींदा आहियूं। इन्हनि ख़ासियतुनि सां गॾु असांजो अॼोको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।